सिंध में वधंदड़ बदमनी धाड़ेल कल्चर खिलाफ मुकमिन की आज़ादी लाइ कश्मीर में लगल धरने की हिमायत में घारो में उलमा एक्शन कमेटी के अगवान मौलवी कासिम चांडियो वापारी एसोसिएशन के सदर भवन दास टिकियाणी मरी इतिहाद जहांगीर खान मरी जिसकम के पीर गुलजार शाह मजहबी तंजीम के अगवान मुफ्ती अब्दुर्रहमान की अगवानी में सवे माण्हुनि पारां एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते अगवाणनि एहतजाजी रैली के खिताब कंदे चयो त हिन वक्त कश्मीर ऐं कंदकोट में चोट चढ़ियल बदमनी सिंध जो अमन तबाह करे छॾियो आहे। उत्तर सिंध के कुछ ज़िलनि में सिंध के असली वारिसनि के हिंदू करार ॾेई भुंग ख़ातिर संदन मासूम बचन ऐं मर्दनि के अगवा करे सिंध में खौफ़ वारो माहौल पैदा करे उन्हनि खे लॾ फलाइण ते मजबूर कयो पियो वञे। अहिड़ी सूरत हाल में सिंध हुकूमत ॾोहारी टोलनि अॻियां गोॾा खोड़े छॾिया आहिनि, जंहिं बाद सिंध जो शऊर पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी लाइ मैदान ते अची वियो आहे। हाणे कंहिं बि सूरत में सिंध जे अमन खे ॾोहारियुनि जे रहमो करम ते नथो छॾे सघिजे। सिंध हुकूमत नंढनि एहतजाजनि ते ध्यानु न ॾिनो त हालतुनि जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं उन में शामिल वॾेरा ऐं जागीरदार हूंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।